बुलेटिन की शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां त इलेक्शन कमीशन सेनेट जे ठहराव ते आम चूंडूं मुलतवी करण खां इनकार करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आम चूंडुनि लाइ समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि। इलेक्शन मुलतवी करणु मुमकिन नाहे ऐं सुप्रीम कोर्ट आम चूंडूं 8 फ़रवरी ते कराइण लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि। माज़ी में बि आम चूंडूं ऐं मकानी इदारनि जी चूंड सियारे जी मौसम में थींदी रहियूं आहिनि। अमन अमान जी सूरत-हाल यकीनी बणाइण जे लाइ सूबाई हुकूमतुनि खे हिदायत जारी कई वई आहे। नाज़रीन, अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन सेनेट जे ठहराव ते आम चूंडूं मुलतवी करण खां इनकार करे छॾियो। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आम चूंडुनि लाइ समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि। इलेक्शन मुलतवी करणु नामुमकिन आहे। सुप्रीम कोर्ट आम चूंडूं 8 फ़रवरी ते कराइण जे लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि। माज़ी में बि आम चूंडूं ऐं मकानी इदारनि जी चूंड सियारे जी मौसम में थींदी रहियूं आहिनि। अमन अमान जी सूरत-हाल यकीनी बणाइण जे लाइ सूबाई हुकूमतुनि खे हिदायत जारी कई वई आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन सेनेट जे ठहराव ते आम चूंडूं मुलतवी करण खां इनकार करे छॾियो। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आम चूंडुनि लाइ समूरियूं तयारियूं मुकमल आहिनि। इलेक्शन मुलतवी करणु मुमकिन नाहे। सुप्रीम कोर्ट आम चूंडूं 8 फ़रवरी ते कराइण लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि। माज़ी में बि आम चूंडूं ऐं मकानी इदारनि जी चूंड सियारे जी मौसम में थींदी रहियूं आहिनि। अमन अमान जी सूरत-हाल यकीनी बणाइण लाइ सूबाई हुकूमतुनि खे हिदायत जारी कई वई आहे।